पहिरियां ॿिनि भाइरनि जे विच में हसद थियो। हज़रत आदम अलैहिस्सलाम पंहिंजी न्याणी पंहिंजे पुट सां, छो त शुरूआत में हिक ई नबी अमा जी औलाद में जेके पहिरियों ॼावा, वरी पोइ जेके ॼावा जोड़ी जोड़ी, काबिल सुहिणो हो, हुनजी भेण सुहिणी हुई, हाबिल वरी सांवरो हो, हुनजी भेण बि अहिड़ी हुई। काबिल पंहिंजी भेण ॼण न पियो करे, इहा शइ तय थी त तव्हां क़ुर्बानी कयो, जंहिंजी क़ुर्बानी अलाह वटि क़बूल थिए। पोइ हाबिल जी क़ुर्बानी क़बूल थी। काबिल हसद ऐं साड़ कयो त मां हिनखे क़तल कयां, न हूंदो न वरी इहो मुंहिंजे भेण सां शादी कंदो। अलाह खां दुआ करे साईं समूरनि मुस्लमाननि खे तव्हां असांखे बि अहिड़े फितने खां बचाइण फरमाए। हदीस पाक में अचे थो जे माण्हूअ जंहिं शइ जी शुरूआत कई, उन खां बाद में जेके बि उनजे मथां अमल कंदा त पहिरें खे उन मां हिसो मिलंदो रहंदो। चङाईअ जो कमु कयईं त बाद में जेके बि क़यामत ताईं चङाई कंदा रहंदा, उन पहिरें खे उन मां हिसो मिलंदो रहंदो, उन्हनि जे हिसे मां घटिताई बि न थींदी। वरी जंहिं माण्हू बुराईअ जी शुरूआत कई, हाणे जेसि ताईं क़यामत ताईं उहे बुराइयूं थींदियूं, उन पहिरें खे उन मां हिसो मिलंदो रहंदो, हिननि जे हिसे मां घटिताई बि न थींदी। त क़तल जेको पहिरियों थियो आहे, उहो काबिल कयो आहे, त हाणे जेके क़यामत ताईं क़तल थींदा, उन्हनि मां उनखे बि हिसो मिलंदो रहंदो। अलाह खां दुआ करे साईं तव्हां असांखे चङी रीति पैदा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, पंहिंजे रवाज में, पंहिंजे मुआशरे जे अंदरि, पंहिंजे बिरादर में, पंहिंजे मुल्क जे अंदरि, जंहिंमें इंसान ज़ात जे लाइ, हैवान जे लाइ भलाई हुजे, अलाह उन्हनि कमनि करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। भाव खे त मारे वेंदो, हाणे हुनजो लाश कीअं करे, इन में हू परेशान थियो। अल्लाह तबारक व तआला कांव खे मोकिलियो, पोइ कांव खॾ खोटे करे उनखे सम्झाइण जे लाइ, पोइ जॾहिं काबिल ॾिठो त कांव त मूंखे सेखारे रहियो आहे, हीअं खॾ खोटे करे इनखे इन में दफ़नाए। अल्लाह तबारक व तआला इंसान ज़ात जी इज़त करणु फरमाई, शरफ़ बख़्शणु फरमायो, जो मरण खां बाद बि उनजी इज़त आहे। ॿिया जेके साह वारियूं शयूं आहिनि मरी विया त बसि, जेको जाते उते पियो हूंदो, तामाशा को पंहिंजे ढोर खे खॾ खणी पूरे, अॻे रवाज हूंदो हो, अलाह ख़ैर करे बीमारी थींदी माल में, उनखे खॾ खणी करे खोटे पूरे छॾींदा। हाणे बसि गेले करे ॿाहिरि फिटो कयो वेंदो आहे, पखी परंदा उनखे खाई वेंदा आहिनि कि जुम कयो। त इहा इंसान ज़ात जे लाइ, ख़ुसूसन मोमिननि जे लाइ अल्लाह तबारक व तआला ख़बर बि रखणु फरमाई। इन मयत खे सिंगारे करे, गुस्ल ॼाराए करे, ख़ुशबू हणी करे, कफ़न पाराए करे, जनाज़ो नमाज़ पढ़ी करे, इज़त इकराम सां इनखे दफ़नायो वञे थो। त इहा क़ब्र इन इंसान जे इज़त जे लाइ आहे, त इंसान जी इज़त आहे। पोइ काबिल चवणु लॻो, क़ाल या वैलता अअजज़्तु अन अकून मिस्ल हाज़ल ग़ुराब फ़अवारिय सवत अख़ी फ़अस्बह मिनन नादिमीन। चए हाय अफ़सोस मुंहिंजे लाइ, छा आजिज़ थियुसि मां, ही त हुजां हिन कांव जहिड़ो, पूरियां लाश पंहिंजे भाउ जो, फ़अस्बह मिनन नादिमीन, उहे थी पियो पेशेमाननि मां। अॻिते अल्लाह तबारक व तआला इंसान ज़ात जे शरफ़ जो ज़िक्र करणु फरमायो। अल्लाह पाक फरमाए थो, हाणे असां बनी इसराइलनि ते इहा शइ लिखी छॾीसीं त जेको माण्हू
क़त्ल कंदो हिकिड़ो नफ़्स हिकिड़े शख़्स खे बग़ैर कंहिं एवज़ जे नाम कंहिंखे क़त्ल कयईं या फ़साद विधई ज़मीन ऐं क़त्ल खां वधीक फितनो ख़राबु आहे। पोइ फितने में कई क़त्ल थी वेंदा आहिनि। वल फितनत अशद्दु मिनल क़त्ल, अल्लाह पाक फरमायो फितनो क़त्ल खां बि वधीक सख़्तु आहे। तंहिंजे करे हमेशह इंसान दुआ घुरंदो रहे त रब साईं असांखे फितननि खां बचा, क़त्लो गारत खां बचाइण फरमा। अल्लाह पाक फरमायो त जंहिं हिकिड़े माण्हूअ कंहिंखे क़त्ल कयो ॼण त समूरनि इंसाननि खे क़त्ल कयईं, एॾो गुनाह आहे। जंहिं हिकिड़े माण्हूअ जी ज़िंदगी बचाई, कंहिंजे बचाइण जो सबबु बणियो, अल्लाह पाक फरमाए थो अहयन्नास जमीआ, ॼण त समूरनि माण्हुनि खे ज़िंदगी ॾिनई, जीअरो कयनि। त हिकिड़े इंसान जी अल्लाह तबारक व तआला वटि एॾी इज़त आहे। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जे शहादत जी जॾहिं पूरी ख़बर छाइंदी वई सुलह हुदैबिया जे मौक़े ते, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़े जे बदिले जे लाइ तक़रीबन 1400 सहाबा खां बजत वठण फरमाई त जेकॾहिं उस्मान खे मके जे काफ़िरनि शहीद कयो आहे त असां उस्मान जो बदिलो वठंदासीं। इन ते 1400-1500 सहाबा कराम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बैत करणु फरमाई। अल्लाह पाक खां दुआ आहे त रब साईं तव्हां असांजे हिन मुआशिरे जे अंदरि, मुल्क जे अंदरि क़ुरान वारो कानून रब साईं राय करणु फरमाए, अहिड़ा हुक्मरान अता करणु फरमाए जेके हिन क़ुरान पाक जे कानून खे सही नमूने सां, जेको पाकिस्तान जो कानून ठहियलु आहे उन जे मुताबिक़ उनखे हलाइनि। इन में अमन आहे, सुकून आहे। हिन आयतुनि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला फरमायो इन्नमा जज़ाउ लज़ीना युहारिबून अल्लाह व रसूलहू, रुगो सज़ा उन्हनि माण्हुनि जी जेकी लड़ाई कनि था अल्लाह सां ऐं संदसि रसूल सां, वयसअून फिल अर्द फसादा, ऐं डोड़नि था ज़मीन में फ़साद विझण लाइ, ऐं युक़तलू औ युसल्लबू, ही त क़त्ल कया वञनि या फांसीअ चाढ़िया वञनि, औ तुक़त्तअ अयदीहिम, या कपिया वञनि हथ उन्हनि जा, व अर्जुलुहुम मिन ख़िलाफ़िन औ युनफ़ू मिनल अर्ज़, ऐं कपिया वञनि पेर उन्हनि जा उबतड़ सुबतड़, या जलावतन कया वञनि ज़मीन मां। इहा अल्लाह तबारक व तआला उन्हनि इंसाननि जी सज़ा ज़िक्र करणु फरमाई जेके अल्लाह सां लड़नि था, उनजे रसूल सां लड़नि था। अल्लाह सां त कोई लड़ी न सघंदो, अल्लाह जे कानून सां, अल्लाह जे प्यारनि बाननि सां, रसूलनि सां, रसूलनि जे शागिर्दनि सां, रसूल जा उम्मती जेके बि आहिनि, पैरोकार आहिनि, ताबेदार आहिनि, उन्हनि सां कोई माण्हू लड़े थो दीन जे करे, हू पंहिंजे जाहिलियत वारे तरीक़े खे मज़बूत करे हक़ वारनि सां मुआदो अटकाइनि था, या मुसलमाननि खे रस्तनि ते वेही करे फुर लुट कनि था, धाड़ा हणनि था। उन्हनि जी सज़ा अल्लाह पाक हिन आयत शरीफ़ जे अंदरि ॿुधाइणु फरमायो। धाड़ेलनि जे लाइ 4 क़िस्मनि जी हद बयानु थियलु आहे। पहिरियों सिर्फ़ु क़त्ल कयो त उनखे बि क़त्ल कबो, रस्ते ते बीठा को माण्हू न बीठो उनखे धका गोली कराइनि, या अहिड़ो धको न मुसाफ़िर खे हयाऊं जो उहो क़त्ल थी वियो, शहीद थी वियो। हाणे हुकूमत उन्हनि माण्हुनि खे वठी करे उन्हनि खे बि क़त्ल कंदी। ॿियो उन माण्हूअ खे क़त्ल बि कयूं ऐं उनजो माल बि घुरियऊं त अहिड़नि धाड़ेलनि खे फांसीअ जी सज़ा ॾिनी वेंदी,
तव्हां त ॿिया माण्हू इन सज़ा खे ॾिसी करे इबरत कराइनि, छो त हुननि डबल ॾोह कयो, हिकु त हुन माण्हूअ खे क़तलु कयूं, ॿियो हुनजो माल बि फुरियो, हुनखे फांसीअ ते लटकाए करे छॾे ॾिनो, पाण मरी वञे हुन फांसीअ जे अंदरि। टियों जेकॾहिं धाड़ेल रस्ते ते बीही करे सिर्फ़ु माल फुरियो, मालिक खे छॾे ॾिनो, त हाणे क़ुर इहा सज़ा ॿुधाइण फरमाई त हुनजे हथ ऐं पेर उल्टा सुल्टा कपियो, सॼो हथ त खॿो पेर, जीअं खॿो हथ त सॼो पेर। तव्हां त अॻियां वरी जे इहो कंहिं इंसान ज़ात खे रस्ते ते बीही करे ईंदा आहिनि, चोथों रस्ते ते बीठा पर उन्हनि खे धाड़े जी कोशिशि कयूं, पर हुन मालिक जो भलो हुयो, ओचिते ॿिया माण्हू अची विया या पुलिस वग़ैरह अची वई, उहो फुरे न सघिया, ख़ाली पकड़िजी पिया उहे थोरो। त उन जे लाइ इहा सज़ा आहे त उन्हनि खे जलावत कयो वञे, पंहिंजे मुल्क मां कढी करे ॿिए मुल्क ॾे उमाणियो वञे, त जीअं हिन मुल्क में रही करे अहिड़ो ॾोह ॿिया माण्हू न कनि। इहे कानून जी ताक़त हुकूमत खे आहे। अॼुकल्ह असांजा इन उहिदनि ते वेठल उहे पाण मजबूर आहिनि, ख़ुदि उन्हनि खे फुरियो वञे थो, उनखां मथियां माण्हू वरी सिफारिशी, सॼो कानून जी भनकड़ी कई वई आहे। इन जे करे दुनिया जे अंदरि ख़ुसूसन असांजे सूबनि में बदअमनी ॾींहों ॾींहुं वधंदी वञे थी, जो कानून कोई कोन्हे, ग़रीब जे लाइ आहे, बाक़ी ॾाढे माण्हुनि जे लाइ कुझु ई कोन्हे। रुश्वत जी बाज़ार गरम आहे, इन जे करे इंसाफ़ ख़तमु थी वियो आहे। त इन क़ुर पाक जे अंदरि अल्लाह तबारक व तआला 1400 साल अॻु में तव्हां असां इंसान समूरनि जे लाइ भलाईअ जे लाइ अहिड़ा कानून फ़र्ज़ करणु फरमाया, जो कंहिं ज़िले जे अंदरि सूबे जे अंदरि जेकॾहिं हिकु ॿ सज़ा कंहिंखे अची वई त ॿियो अवाम सुधरी वेंदो। अॼुकल्ह सज़ा न आहे, इन जे करे बदमाशी वधंदी वञे थी। अल्लाह पाक फरमाए थो इहा जेका सज़ा आहे क़तल जी या फांसीअ जी या हथ पेर वढण जी या जलावतनीअ जी, फरमाए ज़ालिक लहुम ख़िज़्युन फ़िद दुनिया व लहुम फ़िल आख़िरति अज़ाबुन अज़ीम। इहा उन्हनि जे लाइ ख़्वारी आहे दुनिया में, ऐं उन्हनि जे लाइ आख़िरत में अज़ाब आहे वॾो। हीअ जेका सज़ा धाड़ेल जी ज़िक्र कई वई, अलाह जो फरमाए इहा ख़्वारी दुनिया में, त ॿिया माण्हू बची वञनि, ऐं इन्हनि माण्हुनि जे लाइ वरी आख़िरत में वॾो अज़ाब आहे, जंहिंखे अलाह वॾो थो चवे त केॾो उहो अज़ाब सख़्तु हूंदो। अल्लाह तबारक व तआला अॻिते फरमायो इल्लल्लज़ीन ताबू, मगर जिन तौबा कनि, मिन क़ब्ल अन तक़दिरू अलैहिम, हिन खां अॻु त ही वस वारा थियो तमामु हूंदे, गिरफ़्तारीअ खां अॻु या उन्हनि जे मुक़दमे फ़ैसिले जे हाज़िर थियण खां अॻु में उहे तौबा ताइब थिया, त फ़अलमू अन्नल्लाह गफ़ूरुर रहीम, ॼाणो त बेशक अल्लाह ताला बख़्शींदड़ रहम वारो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने मुबारक में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकिड़ो फ़ैसिलो आंदो वियो, पोइ हुनजे मथां हद जारी थिए पई, पोइ हुननि अपील विधी, पोइ भाॻिया माण्हू हुननि जे मथां रहम जे करे चवनि पिया साईं असां हिननि खे माफ़ था कयूं, तव्हां बि हिननि खे माफ़ कयो। पोइ चयो वियो त इहो तव्हां अॻ में पाण में त ठही अचो हा, हाणे जॾहिं मुक़दमो अची वियो आहे त हाणे हिनखे अलाह वारी सज़ा ॾिनी वञे। त तौबा जो दरवाज़ो अल्लाह पाक खोले छॾियो आहे, त जे करे दुनिया जे अंदरि जेको फ़साद आहे,
महांगाई आहे, बदअमनी आहे, ये समूरन जो सबब इहो आहे त इंसाननि में गुनाह वधी विया आहिनि। तौबा नाहे, अञा गुनाह जे मथां गुनाह, गुनाह जे मथां गुनाह, अञा गुनाह ते ज़िद करे दिलेरीअ सां इंसान करे थो। इन बत्श रब्बिक लशदीद, अल्लाह पाक फरमाए थो बेशक रब तुंहिंजे जी पकड़ जेका आहे तमामु सख़्तु आहे। फिरौन पाण खे रब में सटराए 400 साल मथे बि सूर न पयसि, पर जॾहिं बनी इसराइल जे कढ लॻो पंहिंजे फौज समेत 70,000 कमांडर उनखे हा, हर हिकु कमांडर सां वरी 70,000 फौज हुई। इहे जॾहिं बनी इसराइल हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे कढ लॻा, अल्लाह पाक दरिया मां हज़रत मूसा अलैहिस्सलाम हुनजी क़ौम खे पुलियूं बणाए ॾिनियूं। फिरौन पंहिंजे मस्तीअ में फौज सां जॾहिं आयो, जानवर घोड़ा त सम्झनि पिया त ही पाणी आहे, अज़ाब आहे, पर जॾहिं उहे वधिया, जॾहिं समूरा माण्हू विच नीर में अची विया त अलाह पाणी खे हुकुम कयो त हाणे पाणी पंहिंजो कमु कर हलण वारो। इहे लखे माण्हू फिरौन जा गरक थी विया। फिरौन जी लाश खे अल्लाह तबारक व तआला ॿाहिरि कढाए करे आयतल लिन्नास, क़ुरान पाक में माण्हुनि जे लाइ निशानी त एॾो मगरूर ऐं सरकश हो जो पाण खे अलाह पियो सॾाए, सॼी फौज हुनजी माण्हू गरक थी विया, पाण खे ॿोड़ाए करे अल्लाह तबारक व तआला ॿाहिरि सटरायसि। ये कुरान पाक के अंदर वाक़या ज़िक्र करे क़यामत ताईं उम्मत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह पाक सबक ॾियणु फरमायो त मतां तव्हां बि कंहिं पैसे जी घुंड में, हुकूमत जे हिन में पंहिंजे ॾाढ ते को ज़ुल्म कयो त पोइ मां अल्लाह बेपरवाह आहियां। फिरौन खे जी पकड़ कई, उनखे को बचाइण वारो न हो। कारून खे पकड़ ते ज़मीन में अञा कंहिं को वञे थो, शद्दाद खे, निमरूद खे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेके मुखालिफ़ थिया, अबू जहल, उतबो, शेबो, अल्लाह पाक अबू जहल खे नंढनि ॿारनि खां जंग बदर जे अंदरि मारायो। अफ़सोस पियो करे त जेकर मूंखे के बहादुर लड़नि हा, मूंखे नालो थिया त मुक़ाबिले में फलाण सां विढ़ंदे विढ़ंदे मरी वियो। अल्लाह तां दुआ आहे त रब साईं तव्हां असां समूरनि मुस्लमाननि खे रब साईं सही सम्झ अता फरमाए। जेतिरो थी सघे असां इस्तिग़फ़ार घणो कयूं। इस्तिग़फ़ार करण जे करे अल्लाह तबारक व तआला बरकतूं नाज़िल करणु फरमाईंदो आहे, रिज़्क़ में, माल में, औलाद में, फसलनि में। तंहिंजे करे रोज़ानो घटि में घटि 100 दफ़ा अस्तग़फिरुल्लाह अज़ीम अल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम व अतूबु इलैहि पढ़जे। अल्लाह साईं हिन वज़ीफ़े पढ़ण जे करे कर्ज़ बि माफ़ करणु फरमाईंदो, दर्द बि माफ़ करणु फरमाईंदो, फसलनि में बि बरकत अता करणु फरमाईंदो, बदअमनीअ खे बि ख़तमु करणु फरमाईंदो। शर्त आहे जॾहिं समूरे जो समूरा असां अल्लाह खे ॿारायूं, विड़ायूं। दुआ आहे अल्लाह साईं तव्हां असां समूरनि खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन व आख़िरु दाअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। रब्बना इग़फिर लना व लिइख़्वानिना الذين سبقونا بالإيمان ولا تجعل في قلوبنا غلا للذين آمنوا ربنا إنك رؤوف رحيم। या अल्लाह असांजे हालत रहम कर, जग जहान ते रहम कर, ईमान अमल सालिह रिज़्क़ हलाल में बरकत अता फरमा। या अल्लाह जेके बि असांजा वॾड़ा मिट माइट दोस्त अहबाब वफ़ात करे विया, अल्लाह सां समूरनि जा दर्जा बुलंद फरमा। मसाजिद मदारिस उलमा जी हिफ़ाज़त फरमा, इनमें तरक्की अता फरमा। रब्बि रहमुहुमा कमा रब्बयानी सग़ीरा। रब्बि इजअलनी मुक़ीमस्सलाति व मिन ज़ुर्रिय्यती रब्बना व तक़ब्बल दुआ। रब्बना इग़फिर ली व लिवालिदैया व लिलमुमिनीना यौम यक़ूमुल हिसाब। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अला